जी बिल्कुल असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं बघाड़ मोरी ते जीअं त अॼु जेको सोच टीवी जी ताउन सां ऐं उन सां गॾोगॾु हिते जेके मुख़्तलिफ़ स्कूल आहिनि जंहिंमें गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल अॻीमाणी गवर्नमेंट बॉयज़ हाई सेकेंडरी स्कूल दाता नगर पी जो ॻोठ गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मोहम्मद जुमन वलारी गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल हाजी मोहम्मद अली शोरो हुन जेको प्रोग्राम सोच टीवी जे जेको ताउन सां प्रोग्राम जेको कयो वियो हुननि में उनजे शागिर्दनि उस्तादनि तोड़े वॾे अंग में शिरकत कई आहे। अचो त हुन हवाले सक़ाफ़त जे ॾियारे जे हवाले सां हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं उन जा कहिड़ा वीचार आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां सोच टीवी जे तरफ़ां ही जेको सिंध जे सक़ाफ़ती ॾियारो मुख़्तलिफ़ बघाड़ मोरी जे स्कूलनि खे मिलाए करे जेको असां पंहिंजी सक़ाफ़त जो ॾींहुं मल्हाए रहिया आहियूं। असल में इहो हिकिड़ो यादगिरी आहे असांजे नए नस्ल खे असांजी पुराणी सक़ाफ़त सां जोड़ण जी। असांजो नओं नस्ल जेको हाणे अॼुकल्ह जी मीडिया जी यलकार में पंहिंजी सक़ाफ़त पंहिंजी रीतुनि रस्मुनि खां जेको आहे सो परे थी रहियो आहे। इहे ॾींहं उन्हनि खे उहा यादि ॾियारींदा त असीं पंहिंजी मिट्टीअ सां जुड़ियल रहूं ऐं असांखे पंहिंजी सिंधी हुअण ते को फ़ख़्रु हुअणु खपे ऐं ख़ासि करे असांजी ॿोली। असां जेके आम तौर ते शहरनि में वेंदा आहियूं त पंहिंजी ॿोली ॻाल्हाइण में शर्म महसूसु कंदा आहियूं। घटि में घटि हिन सक़ाफ़ती ॾींहं जे मल्हाइण खां पोइ इहो थियो आहे जो माण्हू हाणे फ़ख़्रिया तौर ते सिंधी ॿोली ॻाल्हाइनि था जिते शहरनि में बि ॻाल्हाइनि था ऐं त ही अहिड़ा ॾींहं जेके आहिनि उहे मुनक़द थियणु खपनि ऐं इहे तक़रीबूं जारी रखणु करूं। आओ इन लाइ थोरा तो आहियां मलिक मंज़ूर ख़ासि कलीअ जो ऐं ॿिया सोच टीवी जो जिन हिन प्रोग्राम खे कवरेज ॾिनी ऐं सभिनी दोस्तनि जी महिरबानी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां डिसेंट स्कूल जे तरफ़ां पंहिंजी स्कूल जे स्टूडेंट्स खे हिते वठी आया आहियूं। सिंधी कल्चर डे जे हवाले सां असां इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त असां पंहिंजे नौजवान नस्लनि में बि इहो ई उजागर करियूं त असां पंहिंजी सक़ाफ़त खे क़ाइमु ऐं दाइमु रखूं ऐं का बि क़ौम असांजी सक़ाफ़त ते जेको सो उंगली न खणे। इन जे लाइ करे असां सिंधी जेको सो असां पंहिंजे बघाड़ मोरी जे स्टाफ ते इहा सिंध कल्चर डे जे हवाले सां हिकिड़ी रैली कढी आहे जंहिंमें असां पंहिंजे नौजवाननि खे असां पंहिंजे सिंधी क़ौम खे इहो सुजाॻ करणु चाहियूं था त सिंध जी तारीख़ 5000 साल पुराणी आहे। सिंधी ॿोली असांजी जेका सा तमामु पुराणी ॿोली आहे त असां पंहिंजी सिंधी ॿोली ऐं पंहिंजी सक़ाफ़त खे बचाइण जे लाइ करे असां पंहिंजी सिंधी क़ौम यकजहती जो ज़ाहिर करियूं ऐं असां इहे जेके ॾियारा मल्हाईंदा रहूं। इन जे न पर असां पंहिंजे सिंध जे हक़नि जे लाइ असां जुदोजहद करियूं। असां पंहिंजे सिंधी नौजवाननि खे तइलीम ॾियारियूं उन्हनि अहदनि ते मोकिलियूं त ॿियूं क़ौमूं असांखे ईअं ई न चवनि त सिंध जा जेके सिंधी माण्हू आहिनि से जाहिल अणपढ़ियल आहिनि। पर न असां इहो साबित करे ॾेखारणु चाहियूं था त असां सिंधी बि एजुकेटेड माण्हू आहियूं ऐं असां वॾनि वॾनि अहदनि ते फ़ाइज़ आहियूं। असां सुतल क़ौम न आहियूं, असां बिल्कुलु सुजाॻ क़ौम आहियूं। असां सिंध धरतीअ जे लाइ हर वक़्तु असांजे सिंधी क़ौम पंहिंजा सिर नवाया आहिनि ऐं सिंध जेका धरती आहे उन हमेशह सूर्या ऐं बहादुरनि खे जनमु ॾिनो आहे। असां पंहिंजे सिंध जे लाइ पंहिंजे सिंध जे हक़नि जे लाइ पंहिंजे सिंध जे सक़ाफ़त जे लाइ असां अहिड़ियूं रैलियूं करियूं ऐं उन जे लाइ जुदोजहद करियूं। असां ऐवाननि ताईं वञूं, असां उन्हनि खे सुजाॻ करियूं जेके असांजा अॻवान आहिनि त असां पंहिंजी सिंध धरतीअ जे लाइ छो नथा जुदोजहद करियूं, छो सुता पिया आहियूं। तंहिंजे करे आउं पंहिंजे नौजवाननि खे ऐं पंहिंजे हिते जेके बघाड़ मोरी जे रवासियुनि खे चवां थो त सुजाॻ थियो, पंहिंजे सिंध धरतीअ जे लाइ जुदोजहद करियो, पंहिंजे बचनि खे इल्मु ॾियारियो ऐं वधि खां वधि उन्हनि खे तइलीम ॾियारियो ऐं उन्हनि खे सिंध धरतीअ जे जज़्बो ऐं दिलि में अहसासु ॾियारियो। महिरबानी। असां हर साल वांगुरु जेको ही कल्चर डे मल्हाईंदा आहियूं। हिन साल असांजो प्यारो दोस्त सत्तार मीराखोर असां खां विछड़ी वियो आहे। असां हुनजे यादि में इहो कल्चर डे मल्हायूं पिया। असां सोच टीवी जा शुक्रिया अदा करियूं। हर साल वांगुरु हिन साल बि असांखां भरपूर कवरेज ॾिए पियो ऐं तव्हांखे आउं हिकु सिंध जे लाइ हिकिड़ो शहर आहे उहो तव्हांखे ॿुधायां थो। ही मातर भूमि मुंहिंजी धरती सिंध अमरता सदके सदके तुंहिंजे घसनि पंधनि रंधनि वर वखणता सदके सदके ही बुबर बेरियूं कारियूं जारियूं कप कपड़ता सदके सदके वो लाड़वी चोलो उत्तर काचो तरजे तड़ता सदके सदके कलराटी ऐं छीकी मिट्टी धूड़ दुदड़ता सदके सदके सिंधु दरिया मौजू गूंडे कड़कड़ कड़ता सदके सदके धरती लाए जा दिल धड़के धड़ धड़ धड़ता सदके सदके सक्कर रोड़ी दादू मोरू कोट ककड़ता सदके सदके किपरो खाई कुंडू खैबर कान कतड़ता सदके
सदके सदके चोटियारियूं ऐं चोड़ चक चांग चबड़ता सदके सदके सायण साथी बानी बाई सूंह सुगड़ता सदके सदके हे बोड़ींडो ऐं बीनियूं मुरलियूं नीजे नड़ता सदके सदके तंद तवारियूं राग बिठाई डोरे दरता सदके सदके पर वांगी जाग्या वेरी पोयां वठ पकड़ता सदके सदके ओ चोर जा पेरी पैर खड़े तो तेंजे कड़ता सदके सदके जाने कासम सुनियो पांदी तार लकड़ता सदके सदके कुंजू कुणकन मोर कई जा रुंज में रड़ता सदके सदके ई बादल बरसिया बरसातूं ऐं रिम जुड़ता सदके सदके सिंध अमड़ता सदके सदके सिंध अमड़ता सदके सदके। जी बिल्कुल जो है असी डिसेंट पब्लिक बॉयज़ स्कूल में आया आहियूं हुते त असी जी माण्हुनि खे ॿुधाए सघूं त असांजा जेके पुठिते जेके पयल इलाइक़ा आहिनि उते बि जेको आहे सिंध जो असां शान साॻी आहे ऐं जीअं असीं पंहिंजे जेको आहे धरती माउ सां ऐं जेको आहे पंहिंजे शागिर्दनि में पोइ उहा अवेयरनेस ऐं उहा उजागरी आणियूं जे पंहिंजी धरतीअ सां मुहबत रखनि ऐं उन खां अलावा जेके आहिनि त उनजी दिलि में मुहबत पैदा थिए जीअं उहे अॻियां अचनि ऐं जेको आहिनि उन शान खे ऐं हिन सकाफ़त खे पंहिंजी ज़िंदगी जो हिसो बणाइनि जे जीअं असां पंहिंजी औलाद खे इहा तरबियत कई आहे त उहे पंहिंजी औलाद खे कनि ऐं पंहिंजी अमड़ जेको सिंध जीजल जेको आहे जिन हलाली पुटनि खे जनमु ॾिनो आहे त उहो बि उनखे न विसारियूं ऐं इहो ई चवणु चाहींदासीं त सिंध जो उहो नौजवान जेके जिते बि रहे थो त उहो जेको आहे कोशिशि करे त कल्चर डे जे हवाले सां किथे बि हुजे डिसंबर जो सॼो महीनो कल्चर डे हूंदो आहे त मुख़्तलिफ़ जॻह ते मल्हाईंदा त तव्हीं सिंध सां मुहबत रखी करे इहो मल्हायो। जे सिंध सिंधवाड़ा जे सिंध टोपी अजरक वारा जे सिंध सिंधवाड़ा जे सिंध टोपी अजरक वारा। जी बिल्कुल जीअं त असांजी उस्ताद बि जेको सो पंहिंजा वीचार वंडिया उन खां अलावा जेको स्कूल जी शागिर्द जेके बि आहे उन्हनि बि असां सां गॾु वीचार वंडिया उनजो इहो चवणु आहे त हर साल जेको आहे सो असां सकाफ़त जो ॾियारो असां जेको भरपूर नमूने सां मल्हाईंदा आहियूं ऐं हर साल मल्हाईंदा आहियूं उन जो इहो ॾियारो असांजे लाइ ईद जो ॾियारो हूंदो आहे। कैमरामैन सां गॾु मलक मंज़ूर सोच TV ठठो।